डहरकी में हिंदू नारी सुमन पंहिंजी बिरादरी जे बासर टोले जे अताब जो शिकार इंसाफ लाइ डहरकी प्रेस क्लब पहुची वई। 6 ॾींहनि खां मुड़स खे शहर मां खंभे गुम कयो वियो आहे। खेस डहरकी पुलिस गिरफ़्तारी बाद गुम कयो। नारी सुमन जो मौक़िफ़ होॾां अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस बाद नारी सुमन जो मुड़स बाज़ियाब संदसि मौक़िफ़ हो त हू पाण गुम थी वियो हो। होॾां बासर हिंदू टोले ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। ठीक आहे, हाणे वरी सूमर वारे ॾींहुं शाम जो 4:45 वॻे का ॻाल्हि बि न हुई। मां घर वेठी हुयमि, दुकान वारो छोकिरो आयो आहे, मूंखे चए थो भाभी सेठ खे पुलिस वठी वई आहे। मां चयोसि कहिड़ी पुलिस? चए थो बसि पुलिस वठी वई आहे, नंढड़ो ॿार हुयो चई करे हलियो वियो। मां बिना सोचे सम्झण जे पंहिंजे ॿार खे वठी करे थाणे ते वियमि। उते मां पुलिस वारा वेठा हुया, उन्हनि चयो हिते न ई आयो, हिते आहे बि न, असां जांच कराईंदासीं। मां हुननि खे चयो FIR लिखो, चए असां लिखंदासीं, हाली असां जांच कयूं। ठीकु आहे, हिन महिल ताईं 6 ॾींहं थियो आहे, 6 ॾींहं थियो आहे, उन्हनि कुझु बि न कयो। मुंहिंजो घोटु घरों गुम आहे, पुलिस हा नथी करे त असां वटि आहे, असांखे शक आहे पुलिस वटि आहे। कशमोर थाणे जी हद जे इलाइक़े RD 45 वटां नौजवान अली हसन खोसो खे धाड़ेलनि अगवा करे वरितो। मुगवी कशमोर जे इलाइक़े चाचड़ पुल जो रहवासी हो। पुलिस वाक़े वारे हंधि रवानी। डहरकी वेझो क़ौमी शाहराह ते ट्रेलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फौत। फौती जी सुञाणप डहरकी जे रहवासी एहसान पठाण तौर थी आहे। लाश अस्पताल मुंतकिल। हिंगोर जाजे सहाफ़ी फयाज़ सोलंकी जी अदम बाज़ियाबी ख़िलाफ़ DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो में सहाफ़िन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़िन फयाज़ सोलंकी जी फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो। साहती परगणे ज़िले नौशरो फिरोज जे अंबन ऐं ग्रेड फ्रूट तौर मशहूर शहर न्यू जतोई मां आहियां हुसैन हमदम लाशारी। सिंध जी सुञाणप दादूअ जी दिलि पीर इलाही बख़्श ला कॉलेज। आऊं आहियां मुख़्तार अली सुमरो। जबलनि जी कुख सिंधु दरिया रिकप ते क़ाइम तारीख़ी रोडी शहर मूं आहियां फ़हीम अज़ीज़। सरसब ज़मीन खूबसूरत फज़ाउनि जे शहर रौनी मां मुनीरामन शहर। काश खां हक़ीक़त ताईं जो सफ़र।